अलैकुम नाज़रीन, होप चैनल नौशाद फिरोज़ जे एक नए प्रोग्राम ऐं सिलसिले चस्के सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान सजाद। असल में होप जा जेके गुज़िरियल 3 प्रोग्राम थिया उहे कुझु काफ़ी सीरियस मौज़ू ते मबनी हुया, जंहिंजे करे असांखे खोड़ सारो पॉज़िटिव फीडबैक असांजे दोस्तनि जे तरफ़ां आयो, जिन में उन्हनि चयो त छो न हिनखे थोरो मज़ा बि शामिलु कई वञे। उन करे अॼु जेको असां प्रोग्राम चस्के जी पहिरीं क़िस्त में कोशिशि कई आहे त उहो मज़ाक़ वारो जेको एलिमेंट आहे उहो बि शामिलु कयो वञे। त अॼु जे हिन प्रोग्राम में असां जिन ॿिनि शख़्सियतुनि खे दावत ॾिनी आहे उन मां सभ खां पहिरियां आउं तारीफ़ कराईंदुसि असांजे मान वारे मुहक़िक़ नौशाद फिरोज़ जे हिकु मशहूरु शख़्सियत पाण तारीख़ ते गहरी नज़र रखनि था, मोहतरम साईं सैद अली अहमद शाह साहिबु, जिन खे भलीकार चवां थो अॼु जे हुन प्रोग्राम में आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजे अॼु जे प्रोग्राम में ॿी शख़्सियत आहे, असल में ही उहो कैरेक्टर आहे जेको हिन वक़्त ताईं नौशाद फिरोज़ में हिकु लिकल कैरेक्टर जी हैसियत सां हुयो ऐं उन्हनि खे कंहिं बि पज़ीराई न ॾिनी। त होप चैनल जो हमेशह जीअं इहा ई कोशिशि रही आहे त उहे किरदार जिन खे उहा मञता ऐं मान न मिलियो आहे उन्हनि खे अवां आॾो खणी अचिजे ऐं अवां सां रूबरू उन्हनि खे कचहरी कराइजे। त मुंहिंजो ॿियो महिमान चस्के जी तारीख़दान जो मशहूरु चस्को, माना भलीकार चवां थो गुलण उर्फ़ पापे खे। साईं तव्हांखे प्रोग्राम में अचण ते भलीकार चवां। सभ खां पहिरियां सर मां साईं अली अहमद शाह साहिब खे ज़रूरत ॾियो। सर जीअं त तव्हां तारीख़ ते तमामु गहरी नज़र रखो था, ख़ुसूसन अॼु जो जीअं प्रोग्राम ही नौशाद फिरोज़ जी तारीख़ ते आहे, त हीअ जेको नौशाद फिरोज़ जी अवलाई तारीख़ रही आहे सर, उन जे बारे में अवां जो ओवरऑल परसेप्शन छा आहे ऐं तारीख़ ते खोड़ सारा मौक़िफ़ कीअं चवनि था? ख़ुसूसन मां चाहींदुसि त अवां नौशाद फिरोज़ ते जेको नौशारो नालो पियो आहे, छाकाणि त तारीख़ जा जॾहिं किताब ते मुतालो कजे थो त उन ते 3-4 फ़िक्र इन ॻाल्हि ते आहिनि, त मां चाहींदुसि त अवां उन ते नज़र विझो। तारीख़ पंहिंजा उहिञाण पाण छॾींदी आहे। नौशाद फिरोज़ जी जेका जाग्राफिकल जेका सिचुएशन आहे, बीहक आहे, उन में उहो दरिया जे खाॿे किनारे ते आहे। नंबर ॿी ॻाल्हि त हू सॼे हिन पट में पूरे में ऊचाईअ ते अॼियल हिकु शहर आहे। तारीख़ में आम तौर ते जेके हिकिड़ा ख़्याल मिलनि था, हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु तारीख़दाननि जो इहो आहे त इहो पुराणे मंसूरा शहर जे मथां अॼियल आहे, यानी इन जॻह ते पुराणो मंसूरा नाले शहर हुयो, जेको अॼुकल्ह सईदाबाद वारे पासे मंसूरा तव्हां विया हूंदव, ॿुधो हूंदव, क़दीम शहर आहे। तारीख़दान जो ख़्यालु आहे त इहो शहर मंसूरा जे नाले सां हिते अॼियल हुयो ऐं जंहिं दौर में ब्राह्मण आबाद हुई उन वक़्तु उन जे फिटण सां गॾु हीउ शहर फिटो ऐं उन खां पोइ हिते जेको फिरोज़ वीरड़ जी ॻाल्हि कनि था त जेको कलुड़नि जे दौर में मियां नसीर जो सिपहसालार हुयो, उन अची ऐं इहो शहर अॾायो। हाणे इन ॻाल्हि ते त अक्सरियत जेका आहे उहा, छाकाणि त जेकॾहिं मंसूरा जा ॿिए हंधि के बासार न हुजनि हा त पोइ त खणी इन पासे गुमान वञे हा। तंहिंखां पोइ जॾहिं बि कंहिं फिटल भिड़े भॾे या कंहिं शहर जे मथां शहर ठहियलु हूंदो आहे त उन जी साबिती उन जी खोटराई ॾींदी आहे। नौशाद फिरोज़ जे पुराणियुनि जायुनि जी जॾहिं बि खोटराई करे माण्हुनि अंदरी जेका भराव वारी मिटी कढाइण जी कोशिशि कई आहे त कंहिं बि घर जे अंदरां, माना हिन वक़्त ताईं जेतिरियूं बि अॾावतूं अंदरि खोटराई थी आहे, किथां बि न त कंहिं पुराणीअ भित जा निशान, न को ठिकराठो, न को धात जी का शहर, को वटो, को ज़ेवर, को इन क़िस्म जी का शइ इन हंधनि ते मिलंदियूं रहियूं आहिनि, हड़प्पा मां मिलियूं आहिनि, मंझि दड़े मां मिलियूं आहिनि, अहिड़ी का बि शइ हेठां तरे मां नथी मिले। माना इहो सम्झो त इहो ख़ुदि ब ख़ुदि हिकु दड़ो हो। पोइ चौधारी दरिया ऐं पाणी हुजण करे माण्हू हिन खे मथां ई हिते अॼो, तंहिंजे करे इन पहिरें ख़्याल खे त रद्द कजे। सही। बाक़ी जेको ॿियो आहे, तव्हां ॾिठो हूंदो त हिन वक़्तु असां वटि हेतिरो काफ़ी
अदावत जे हिसाब सां इंसान तरक़ी करे अॻिते आयो आहे। पर पोइ बि तव्हां ॾिठो हूंदो त जेके असां वटि हाणे नालनि सां माण्हुनि जे नालनि सां कॉलोनियूं ठहनि थियूं, उन्हनि ते बि अॻिते हली 10-15 सालनि में नाला मटिजी था वञनि। त फेरोज़ वीरड़ जो शहर अॾाइणु जेको चयो वञे थो त नवनि क़ौमुनि खे लॾाए अची शहर में वेठो ऐं उन्हनि खे शहर ॿधाए ॾिनो वियो। पर नवनि कबीलनि जे बारे में त अहिड़ो को वाज़े ओञाण तारीख़ में त नथा, उहे कहिड़ा कबीला हुआ साईं जेके इवन तव्हांजो जॾहिं मकाले में जो मां पढ़ियो त उन में बि तव्हां जेको ज़िक्र कयो आहे त जेको 9 वार्डनि खे बि अगरि तस्लीम कयूं त नौशार फिरोज़ जी अॼोकी बीहक बि 10 वार्डनि ते त उन जा कुझु ओञाण मिलनि था, त उन जे बारे में इहो थोरो। हा, उहे मां असल में बेसिकली जंहिं शइ सां तव्हां ॾिसंदो त जॾहिं को शहर कंहिंजे तरफ़ां स्कीम तहत ठहंदो आहे त तव्हां ॾिसंदो त उन जूं गलियूं बिल्कुलु सिधियूं 90 डिग्रीज़ ते पैरेलल हूंदियूं। तव्हां पाण हिन शहर जा रहवासी आहियो, जावा निपन आहियो, तव्हां ॾिसंदव असांजी जेका मेन बाज़ार आहे उहा बि त तव्हांखे लॻंदी त हीअ कंहिं हादसे तहत ठहियल कोन्हे, अनप्लेन्ड क़िस्म जी ज़िगज़ैग नमूने सां ठहियल आहे। माना उहो जीअं जीअं माण्हू दुकान ठहिराईंदा विया आहिनि उहो अॻियां कंहिं माण्हू हिन खे प्लैनिंग सां नाहे ठहिरायो। इवन दो जेके घरनि जूं घिटियूं आहिनि उहा बि तव्हांखे का घिटी ॿिए घिटीअ जे पैरेलल न मिलंदी। माना उहो इतफ़ाक़िया ठहियल शहर तव्हां चई सघो था। बाक़ी सुवाल इहो आहे त इन ते नालो नौशहर ऐं फेरोज़ कीअं पियो, इहा हिकिड़ी अलॻि तहक़ीक़ थियणु घुरिजे जेका हिन महिल ताईं न थी आहे। हिन वक़्त ताईं जेको साईं मीर अली शेर काने वारे किताब जेको तोहफ़तुल कराम में जेको मुंहिंजे ख्याल में जेको साईं कयो आहे त उहो ई कॉन्सेप्ट सही आहे। हिन वक़्त ताईं जेको मञे वञे थो नौशार फिरोज़ जे नाले जे पोयां जेका रवायत उहे लिखनि था पंहिंजे किताब में। हा, हाणे उन में ईअं आहे त जेको पीरियड ॾसियो थो वञे न, जेको दौरु ॾसियो थो वञे, मां सम्झां थो त नौशहर फिरोज़ ते नौशहर फिरोज़ नालो इन पीरियड खां घणो अॻु जो रखियल आहे। अच्छा, इहो जेको दौरु ॾसियो थो वञे फिरोज़ वीरड़ वारो इहो वेझो आहे तारीख़ में। सही। ऐं नौशहर फिरोज़ शहर जी बीहक ॿुधाए थी त उहो इन दौर खां अॻु जो, तंहिंजे करे इन जे शहर ते नाले पवण या कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त जेको अंग्रेज़नि बदिरायो ऐं पेरोज़ खान मीर हुयो, मीर जे नाले सां करायो। पेरोज़ मां फेरोज़ थियो हुजे, ठीकु आहे, एश ताईं त ठीकु आहे, पोइ नौशहरो किथां आयो? सही। तंहिंजे करे आउं इन ख़्याल जे बि ख़िलाफ़ आहियां त पेरोज़ मां फेरोज़ ठहियो आहे। सही। छो जो पे ऐं फे ॿई सिंधीअ में ॻाल्हाया ॿोलाया वेंदा आहिनि। हा, अरबीअ में पे कोन्हे को, माना हाणे असां इते अची इन ॻाल्हि ते बीह सघूं था त इहो फेरोज़ नालो अरब दौर में पियो। गुफ़्तगूअ में साईं मां चाहींदुसि त असांजो जेको ॿियो महिमान आयो आहे उहो तारीख़ ते हिकु पंहिंजी गहरी नज़र रखे थो, गुलण और पप्पूअ खे बि शामिलु कयूं। बिल्कुलु साईं, तव्हां पहिरियों त मां इहो चाहींदुसि त नौशार फिरोज़ जी तारीख़ खां पहिरियों मां तव्हांजे पोयां ही जेको उर्फ़ पापो नालो आहे, इहो उर्फ़ पापो कीअं तव्हां ते पियो? तव्हांजी वॾी महिरबानी साईं, असांखे मदद करण जी। गुलण त असांखे वालदेन माइटनि मिटनि जे तरफ़ां नालो मिलियो, पर असांजी महिनत ऐं मशहूरी ॾिसी पापे जो असांखे लक़ब पाड़े वारनि तरफ़ां मिलियो। उनखां अवल मां तव्हांखां ॿी हिकिड़ी ॻाल्हि पुछा करणु चाहींदुमि। जीअं तव्हां नौशारे जी तारीख़ ते ॻाल्हाए छॾियो आहे त मूंखे इहो ॿुधायो न अॼु अंग्रेजी तारीख़ काई आहे, छाजे करे कुझु ॾेती बि असांखे करणी आहे, इहा वॾी महिरबानी थींदी। साईं, उन जे लाइ अव्हांखे अञा वधीक महीनो इंतज़ारु करिणो पवंदो, छो त पाण अञा पहिरीं तारीख़ूं हाणे ई ॿुधाईंदा। जी, सो असल में अच्छा ही जेको पापो आहे, मतिलबु पापे सां तव्हांजो को ख़ासि लॻाव रहियो आहे या बचपन में को पापनि जी भरी तव्हांखे मिली, इहो कीअं माना पापो ई छो माण्हू रखियो? माना उर्फ़ पप्पू थी सघे पियो, उर्फ़ जावेद थी सघे पियो, गुलण उर्फ़ गुलू थी सघे पियो, पर ही उर्फ़ पापो छो? असल में ईअं आहे साईं त असांजे ख़ानदान जो जेको तालुक़ आहे, छा थियो आहे वरी हिनखे? बाबा ये रिकॉर्डिंग हलाई अब हल पापो हली खाराई मां चवां तूं हल बाबा। अच्छा, वो उनखे सिंह धक्को लॻो आहे, तव्हां त चयोसि पापो वञी खाई धक्को। हा साईं, असल में इहो मां तव्हांखे इहो ई ॿुधायां थो त असांजे ख़ानदान जी जेका वाबस्तगी रही आहे माज़ीअ में,
उहा हिकमत सां साईं वॾी रही आहे। अच्छा, हिकमत जी दुनिया में असांजा वॾा कारनामा आहिनि साईं। तंहिं मां हिकिड़ो असांजो जेको महवर आहे सॼो महिनत जो, उहो अची पापे ते इख़्तिताम करे थो। महिरबानी साईं। नाज़रीन, ही कचहरी गुलण उर्फ पापे सां त हलंदी रहंदी, पर ही जेको बार बार पापो ज़िक्र करे थो साईं, त तव्हां जीअं त नौशाद फिरोज़ जी तारीख़ ते सर हिकु गहरी नज़र रखो था, त नौशाद फिरोज़ जूं कहिड़ियूं मशहूरु शयुनि में कॾहिं पापे जो ज़िक्र बि आहे? साईं हाणे इहो त मिस्टर गुलण पाण पापे ते गहरी नज़र रखनि था, उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर जेतिरी मूंखे ख़बर आहे त नौशहरे शहर में या नौशहरे खिते में खाइण जे मशहूरु शयुनि में जेके शयूं असीं ॿुधूं था उहे नंबर 1 त हाजी जीत जा पेड़ा। सही। कराचीअ में इस्लामाबाद में जो को दोस्त हितां रही वियो आहे, खाई वियो आहे, उहे फरमाइश कंदो आहे त दादा नौशहरे फिरोज़ मां अची थो त हाजी जीत जा पेड़ा वठी अचिजां। उन खां अलावा वरी ही जेको मौजूदा दौर रहियो आहे, इन में वरी गिनूअ जा पकोड़ा। सही। कंहिं बि दोस्त किथे महफ़िल में वेठा हूंदा त अदा पकोड़ा पर गिनूअ खां वठी अचां, माना जीअं ट्रेडमार्क थींदा आहिनि तीअं इहे शयूं असां वटि ट्रेडमार्क आहिनि। या झंडीर जी जिलेबी, अदा रज़ा झंडीर वटां इहा जिलेबी त वठी अचां, त इहे शयूं असां वटि खाइण जे हिसाब सां सर इहे त माना असां बाक़ी तारीख़ में पापो कोन थो अचे, पापो नथो अचे तारीख़ में, पोइ सही इहो साईं जो हिकमत जे हिसाब सां को थी सघे थो को नुस्ख़ो। न मां साईं मां पुछां मां ईअं त न चाहींदुमि त तव्हां तारीख़ में पुठिते वञो, पर जे तव्हां थोरो पुठिते वञो शेख जी गलीअ खां अॻिते वेंदो त हिते हिकिड़ी सनी गली में कलंदरी बेकरी जो पापो साईं मशहूरु आहे। बिल्कुलु। जे तव्हां इन ते थोरी नज़र विझंदो त इहो तारीख़ जो हिसो बणिजी सघे थो। सही था चओ। माना तव्हांखे एतिरा त साईं पापे खे शामिल करे ठीकु आहे, तारीख़ जो हिसो आहे असांजो। साईं जेको हाणे किताब कंपाइल थिए थो ज़िले नौशाद फिरोज़ जी जेको मुख़्तसर तारीख़ी जेको ॿियो किताबु आहे जेको उन में कोशिशि कजो त इन पापे खे साईं बिल्कुलु बाक़ाइदे पापो साईं खां पुछण चाहिंदुसि त ख़ाली पापो हुजे या चांहि जो कोप बि हुजे? साईं हाणे चांहि ऐं पापो त कॉम्बिनेशन आहे माशाअल्लाह, इहो जो हुजे त माना हुजणु घुरिजे, ज़रूरी आहे साईं। साईं त तव्हां चांहि पापे जो चयो तव्हांखे प्यारींदासीं या ईअं ई मुफ़्त में कमु हलाईंदो? साईं चांहि चई असां इन आसिरे में सुबुह निकिता आहियूं। न न न सर बिल्कुलु चांहि ओ बाबा यार दिस इज स्टोरी रिकॉर्डिंग है विधि यार बाबा रिकॉर्डिंग किथा बुधा हिते बि नथी छॾे इन अज़ाब करे नानी एवरटी अचे या अब हली पापो हली प्यारे बुलट साहब साईं साईं रिकॉर्डिंग हले विधि स्टूडियो में ता कीअं था पंहिंजनि ॿारनि खे कहिड़ी या ता तरबियत ॾिनी आहे? अब आई गेट कीपर है झलियो हरारे छोरो इन जो भगो बीठो बाबा बाबा सॼो असांजो विञाए थो छॾे सॼो कमु ई। नाज़रीन माज़रत सां ही प्रोग्रामनि में ईअं थींदो रहंदो आहे, बसि हाणे असल में कैरेक्टर बि असांजो तमामु तारीख़ी आहे ऐं घुराइणो बि ज़रूरी आहे, अव्हांजे साम्हूं हुनखे पेश बि करणो ज़रूरी आहे। इन करे माज़रत सां मां ईंदुसि साईं तव्हां ॾे शाहज़ाद तव्हांखे शामिलु कंदासीं त हिकिड़ो त जेको ई साहिती परगिणो असां ॿुधो आहे त नौशाद फिरोज़ जेको ई सॼो खितो जेको हलियो थो वञे शाहपुर खां हूंदे हली चयो तव्हां त उहो सॼो चवनि था त हिकिड़ो साहिती परगिणो, ही जेको साहिती लफ़्ज़ चवनि था साहिता मां सहता मां वरितल आहे, त इन जे पोयां कहिड़ो इहो रीज़न आहे? लफ़्ज़ साहत जेको आहे उहो त बुनियादी तौर ते हिंदी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। साहत लफ़्ज़ जेको आहे सही उहो हिंदी ॿोली लफ़्ज़ आहे, जंहिंजी माना आहे पढ़ियो लिखियो सुघड़ क़िस्म जो माण्हू, सुखियो सताबो पढ़ियो लिखियो सम्झ भरियो माण्हू। हाणे सवाल थो पैदा थिए त छा उन दौर में ॿी सॼी दुनिया चरी हुई? न बिल्कुलु इल्मु त असां खां वधीक यूनान में हो के नंदन ते हुयो, तंहिंजे करे इहो त साहिती लफ़्ज़ साहत मां निकितो आहे, इहो त मुंहिंजे ख़्याल में ख़ाम ख़्याली आहे, इन जी सदाकत सां को वास्तो कोन्हे। हा पाण खे कुझु तारीख़दान हरू भरू पंहिंजे खिते खे थोरो सुपरमेसीअ जो शिकार हूंदा आहिनि ऐं पोइ हू चवंदा आहिनि त असां अहिड़ी ॻाल्हि कयूं जंहिंमां असांजी क़ौम या असांजो खितो ॿियनि खितनि जे भेट में थोरो मथां सम्झो वञे। असल में हीउ जेको खितो आहे जंहिंखे साहिती चऊं था पाण, जंहिं वक़्तु सिंध खितनि में विरहायल हुई
उन वक़्त में दरबेलो अलॻि फितो हो, साहिती अलॻि फितो हो, लाखाट इहे सभु। त नौशहरे जी जेका पुराणी हद आहे उहा काज़ीअमद खां बि परते ऐं हेॾां रसूलाबाद ताईं, बल्कि खैरपुर ज़िले जो यानी कुझु हिसो उन में अचे थो। इहा साहिती साईं तव्हां वञी काज़ीअमद पहुता भले चांहि घुरायो था या असां सईदाबाद वञी पियूं सफ़ा वट पे था पवनि, न को पापो आयो आहे न को चांहि आयो आहे, असांखे मेरा आहे सॼो अथव। न सही न बिल्कुलु अबा चांहि खणी अचो प्लीज़। गुलर साहब नाराज़ सर सही। उन वक़्त में ही सहता रियासत हुई। सही। ऐं सहता रियासत हुजण जे करे ऐं तव्हां त एंथ्रापाला जे या शागिर्द रहिया आहियो, त हिकिड़ो दौर हो जंहिंमें औरत जी हुकुमरानी ही उन दौर जी ॻाल्हि आहे। उन वक़्त में औरत खे वधीक इज़त हुई। हितां जे इन ई सहता कबीले जी औरत एतिरी मशहूरु हुई जो हुन जा फ़ैसिला, हुन जा कानून हिते हलंदा हुआ ऐं उहा सहती माई सॾिबी हुई। उन सहतीअ मां बिगड़ी साहिती थी। अच्छा सही। ऐं छाकाणि त उन्हनि जो दौर हो। अॼु बि तव्हां मोलहण रियासत, मोलहण जागीर, अॼु बि तव्हां वटि दिहूं ऐं यूसिन जा नाला आहिनि। मोलहण जागीर, रेती मोलहण। हाणे इहो मोलहण बज़ाते ख़ुदि सहतो आहे, या असां वटि जेके ॿियूं ज़ातियूं अथव, सहतो, तगर सहतो आहे ऐं मोलहण सहतो आहे, विस्तड़ो सहतो आहे। खोड़ अहिड़ियूं ज़ातियूं तव्हां वटि खे मिलंदियूं जेके बुनियादी तौर ते सहता आहिनि। पोइ अॻिते हली हू वरी सब डिवाइड थी ऐं मुख़्तलिफ़ ज़ातियूं। सही। ऐं साईं इन में गुफ़्तगू में मां शामिलु कंदुसि त साईं हीअ त जेको गुलर साहब तव्हांजो पापो त थियो, इहो जेको तव्हां उर्फ़ आहे जंहिंखे असीं लक़ब चई सघूं था, पर बुनियादी तौर ते तव्हांजी कास्ट कहिड़ी कुझु आहे? असांजी कास्ट साईं वाधू। वाधू? हा साईं वाधू। वाधू छा माना? अॻे वाधू साईं ज़ात हूंदी हुई। वाधू ज़ात हूंदी त पोइ काटू बि हूंदी, वंडिया बि हूंदी, अच्छा वाधू, अच्छा वधियल मानिक। अच्छा जेको पाण हिकिड़ो सिंधी में वधियल भाती आहे, किथे तव्हां सां इहा त जुट न आहे साईं, वधियल भाती वांगुरु? न असांजी अल्हम्दुलिल्लाह इज़त आहे। इहो तव्हांजी तारीख़ जो ज़िक्र हले पियो, मूंखे बि यादि आयो त अलाए तारीख़ अलाए काई जो वरी सुनवाई बि आहे कोर्ट में। उहा तारीख़ अर्ज़ु कयो तव्हांखे त अञा पहिरीं हाणे गुज़ारी आहे, अञा तव्हांखे 25 ॾींहं ॿिया न, मूंखे कोर्ट जी सुनवाई ते साईं 25 तारीख़ अॼु 25 छा आहे छोकिरा? बुलर साहब ये रिकॉर्डिंग हले थी छॾे बाबा, ये रिकॉर्डिंग कट कजो बाबा। ॾाढी करंट लॻो आहे बाबा। आई न वञो पापो प्यारो बुलर साहब प्लीज। बुलर साहब साईं अॼु चस्के जी पहिरीं किस्त ऐं असीं चाहियूं यार साईं जे ॿारनि त मज़ाक खणी ठाहियो आहे स्टूडियो खे। छा साहब तव्हां नाराज़ न थियो? न छा साहब तव्हां नाराज़ न थियो? बिल्कुलु पूछो प्लीज़ साईं प्लीज़। हलूं जे तव्हांजो इजाज़त हुजे त मां सवाल तो साईं हीअ जेका वाधू जेका तव्हां चओ था त ज़ात आहे, त पोइ यकीनन तव्हां जेको इहो ख़ानदान हिसाबनि सां जुड़ियल हूंदो? असुल में ईअं थियो जी त 1971 में जेका महाभारी लड़ाई थी, साईं तारीख़ ग़लति रहंदा आहे। साईं 1971 में कहिड़ी महाभारी लड़ाई? सिंधु दरिया जे सॼे कप ते थी। उन खां पोइ असां दादू वञी रहियासीं, उन खां पोइ असां वाधू थी वियासीं। हिते असां पूरा हुयासीं हिन खिते में। अच्छा ओॾां हलिया वियासीं महाभारी लड़ाई 1971 खां पोइ असां वाधू वञी थियासीं। साईं हिते 1971 बंगाल जे विरांगे वारी ॻाल्हि में त ॻाल्हि खे पियो थो चए। अच्छा साईं 1971 में त गुलर साहब बंगाल जो विरांगो थियो। सत्य तव्हांखे यादि आहे ईस्ट असांजो पाकिस्तान भारत थी वियो। उहा साईं हिते जंगी न लॻी न, उहा त किथां जी ॻाल्हि वरी हेॾे साईं छिके था अचनि। तारीख़ जो बेड़ो साईं उहा महाभारी लड़ाई न हुई साईं। महाभारी लड़ाई तव्हांखे जे यादि हुजे त 1912 खां 1945 वरी ॿी जेका महाभारी जंग जंहिंखे असीं वर्ल्ड वार बि चऊं था, उहा वरी सेकंड वर्ल्ड वार 1938 में शुरू थी आहे।
लड़ाई में मुराद साईं असांजा वॾा उन में हुया आका साईं वारनि जी का घरू लड़ाई हुजे अच्छा घरू लड़ाई हा साईं तव्हां बाक़ी जा असांखे बंगाली पिया सम्झो असां हितां जा आहियूं सर असांजा हिते साईं मरी खपे मां भारी लड़ाई त उन खे चइबो घरू लड़ाई साईं निशा जेकर हिन जा अबा ॾाॾा हिते मरी खपी आहे त उन जूं क़बरूं हूंदियूं ॾिघियूं हूंदियूं वॾियूं हूंदियूं ॿुधाए न त किथे साईं क़बरुनि तां यादि आयो त मां गुलर साहब साईं खां पुछंदुसि त साईं हिते मनोशर फिरोज जा चवनि था त हिकिड़ी अहिड़ी बि क़बर आहे जेका जिन ते लिखियल आहे कोई 410 हिजरी मां पुछंदुसि त इन बारे में त ई जॾहिं एॾो शहर को पुराणो आहे छा जंहिंजा क़ब्रिस्तान में आदिल सुल्तान बिल्कुलु साईं तव्हां ॾिसंदव रुगो नौशर फिरोज जे आस पास क़ब्रिस्तान जो जाइज़ो वठंदव त तव्हांखे लॻंदो त उन वक़्त में नौशर जी आबादी को टिजी ॻाल्हि थो कयां का लखनि में न हुई अच्छा जेॾी क़ब्रिस्तान जी ड्रेग आहे ऐं उनजी पखेड़ वसियत ॾिसी अचे उन में असांजा शहर जा नंढा नंढा क़ब्रिस्तान त माण्हुनि कब्ज़ा करे करे उनखे नंढो करे छॾियो आहे क़ब्रुनि जे मथां घर ठही विया आहिनि पर तव्हां ख़ुशूसी तौर ते म्यादुल सुल्तान जो क़ब्रिस्तान आहे या हिन पासे मखदूम जाफ़र जो क़ब्रिस्तान आहे इहे ॿई एॾा वॾा क़ब्रिस्तान आहिनि जो अॻु में इन में एॾो अंदरि वण हूंदो हो झंगु हूंदो हो जो माण्हू चवंदा हुआ दादा हिकिड़े ॾींहं में इन में घिड़बो त परीहं कुंड खां न निकिरी सघिबो एॾा वण में वण उतियल हूंदा हुआ पोइ माण्हुनि कटाई करे 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 हाणे त उहो न रहियो आहे पर मक़सदु क़ब्रिस्ताननि खे ॾिसण खां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे एतिरा पुराणा ऐं शहर जी आबादी उन वक़्त में एवरेज जे कढिजे मिसाल ॻाल्हि जे करे अॼु ॾिसूं था त नौशहरे में एॾी वॾी आबादी जेके अर्बनाइज़ेशन थी आहे ॿाहिराड़ीअ जा माण्हू लॾे शहर में आया आहिनि उन खां पोइ तव्हां जेकॾहिं एवरेज कढंदव त नौशहरे शहर में जेको शहर जूं हदूं आहिनि बाईपास जे अंदरि जेको शहर आहे उन में रोज़ु 5 माण्हू नथा मरनि सही ठीकु आहे न ऐं उहे मुख़्तलिफ़ क़ब्रिस्ताननि में वेंदा हूंदा उन वक़्त में हिकु साइड ते एॾो एॾो वॾो क़ब्रिस्तान इन जी माना त रोज़ के 50-60 माण्हू मरंदा हूंदा न हाणे इहा जॾहिं तव्हां एवरेज कढंदव उन वक़्त में त वधीक हुई ऐं माना आबादी एतिरी वधी इन तरफ़ बाज़ इशारो बि कनि था एतिरी वसियत हुजणु एतिरी पखेड़ ताईं वॾा वॾा हुजणु ऐं उन्हनि क़बरुनि ते जेके तख़्तियूं लॻल आहिनि जंहिं ते लिखियल आहिनि सन लिखियल आहिनि उहे बि 410 हिजरी का वेशी त कान्हे न साईं न सही बिल्कुलु तव्हां ॿुधायो भला तव्हांजा जेके वधियल क़ौम साईं जेका वधियल क़ौम इहा पूरी जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता ख़ालिक हक़ीक़ी सां मिलंदा आहिनि त पोइ तव्हां जेको खानदानी क़ब्रिस्तान बिल्कुलु साईं असांजो असुलु जेको क़ब्रिस्तान आहे जी जी तव्हांखे नूरपुर में नज़र ईंदो नूरपुर हा साईं नूरपुर में असांजो जेको वॾो बुज़ुर्ग हुयो उनजी हिन मज़ार आहे नूरपुर मेन रोड ते उहा तव्हांखे नौशारे मां बि नज़र ईंदी साईं मथे गाड़ी बत्ती लॻल अथसि ॿियो साईं असांजो वाधू रहियासीं त असांजे नौजवाननि जा बुज़ुर्ग जा कदम वॾा हूंदा हुआसीं अच्छा हा साईं तमामु वॾा जो परे खां नज़र ईंदा हुआ ॿियो साईं साईं जी हिकिड़ी ॻाल्हि ते मां इतफ़ाक़ न कंदुमि साईं चयो त अॻु में ॾाढा माण्हू गुज़ारे वेंदा एवरेज 5 माण्हू गुज़ारे वेंदा जी जी उन जो ख़्याल आहे इहो त ख़्याल आहे त गुलर साहब उन खां पोइ असां ख़िदमत कईसीं न नौशारे वासियुनि जी असां ख़िदमत कईसीं असां हिकमत जे दौर ते माण्हुनि जो इलाजु कयोसीं हाणे साईं जो ख़्यालु आहे तंहिं दौर में 5 माण्हू मरंदा तॾहिं क़ब्रिस्तान वॾा हूंदा अच्छा अच्छा जे तव्हां हिकमत जी ॻाल्हि कयो था गुलर साहब इन में भला अगरि ॿुधायो ईअं ई नाज़रीन जे मालूमात लाइ बि हुन में इज़ाफ़ो थिए अगरि कंहिंखे दम थी पए उन जे लाइ छा इस्तेमालु कयो साईं असांजी जेका आहे न खानदानी फकी पापे जो शरबत त कंहिं माण्हू खे खूनी बवासीर हुजे त साईं इन ते बि असां महिनत कई आहे वॾो कामयाबु नुस्ख़ो आहे इन लाइ जी जी उन लाइ वरी ईअं थींदो जेके सड़ियल पापा हूंदा उन जो धूओं ॾियणो पवंदो उन खे सड़ियल पापा हा साईं सड़ियल पापनि जे धूए ते उहो माण्हू सही थी वेंदो कामयाबु इलाज आहे बिल्कुलु असां तजुर्बो ॾिठो आहे साईं पापू कीअं सड़ियल पापू साईं ॻाल्हि आहे त अॻे ई सड़ियल वरी उन जो धूओं सड़ियल शइ जो धूओं कीअं थींदो साईं थींदो उन जो बिल्कुलु कामयाबु आहे कीअं थींदो बाबा छा कहिड़ी तरीक़ो आहे तुंहिंजो अबा अमेरिकन सुठी
ए पापा के थियन सही है त असा के घोरे ता तजलील पिता के अब बाबा पापा कयो ना पापा बाबा इहो त 5 महीने का दुकानदार के पैसा ही कोन ना है बाबा वो तो मालिकन खां पुछना बाबा बाबा पापा कयो पेपा कयो जल्दी यार यार सजाद साहब एक मुख्य मजाक पे थी लगे चाहे विच में ही पापा हे वरी है हमरा जी ड्रेसिंग दिसो हाल गुड स्टूडियो इने के जा बॉय स्टूडियो साईं अल्लाह आया थी केलो खूबसूरत ए गुलन साहब जा जेडी मरा दिसे मन छोरा भगा बीठा ने स्टूडियो में डायरेक्टर ये तलफी दो यार डायरेक्टर साहब माता के केतरा त बचे मता अरे खान का है पापा पे थी पे यार को तरीको थी शाहजाद प्लीज शाहजाद ता नाराज न थे बाबा तू हल बाबा तू हल असल में मागे थी पापो न खाइदो आ मुझे दिमाग जो सही कम न थींदो आ साईं हाणे ता जे नाले जे पोया आई पापो असा मजबूर थी पिया नी असल में साईं ता के हेडन मेहमानन जे ला आहर ठहराणी पवंदी बस शाहजाद में लागी तो बोरो खन पापन जो विझी दियो कई नाजायजी त मां वेले ते ट्रक खाइनो आ ता पापा मुके ना ना साहब असा जे स्टूडियो जे आसपास में पापा मिलनी कोन था वडी मुश्किलन सा इयो छोकरो वनी हथ करे आयो पापा सुबह मा जे ने सिक आई हुब में असा पापा ता इयो सही दादा उस स्टूडियो में करे ता पापा ॾिठा यार ता सर शाहजाद शाहजाद हाणे मां ता ॾे वापस अचूं था इने के वरी नाज़रीन थोड़ो प्रोग्राम के सीरियस गुफ्तगू कंदासीं ऐं मां चाहींदुसि त नौशाद फिरोज़ जे साईं जी ॻाल्हि हिकमत जी हले पई थी हा हिकमत जी हले पई थी ऐं गुलण साहब ॿुधायो त हुन जा इलाज बि ॿुधाई गुलण साहब जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते नौशाद फिरोज़ साईं तमामु वॾा हकीम पैदा कया जी साईं मां जिन में साईं पीर नवलकोट साहब जो नालो तमामु वॾो आहे ऐं उन खां सवाइ असां वटि हिकिड़ो काज़िन में साईं पीर माफ़ कजो तव्हांखे कट थो कयां जीअं तव्हां पीर नवल घोट साहब जी जीअं ज़िक्र कयो आहे त इन्हनि जे बारे में हिकिड़ी रवायत नौशाद फिरोज़ जे हवाले सां कंहिं किताब में पढ़ियल ॾिठी त उन में हू चवंदा त साईं को कड़ो चाढ़ियो हुयो इहो अगरि जे तव्हां थोरो असांजे नाज़रीन में हा उहो मिथ आहे इहो मिथ आहे जी उहो चवनि था त साईं जेको शाह नसीर जी जेको सूफ़ी बुज़ुर्ग हुयो शाइर हो जंहिंजी मज़ार बि हिते आहे सही ऐं वॾा आलिम बि हुया ऐं वॾा सिंधी ॿोली जा शाइर हुआ जंहिंजो तव्हां मशहूरु काफ़ी ॿुधी हूंदी आबदा परवीन ॻाईंदी आहे गमज़न साण ग़ुलाम करे वई यार असांखे दोस्त असांखे उनजो शाइर जेको आहे उहो उन्हनि जो बुज़ुर्ग हुयो वालिद हुयो या ॾाॾो हुयो इहा ॻाल्हि तारीख़ी किताबनि में कान्हे का ज़बानी हलंदी थी अचे माण्हुनि मां त नादिर शाह ऐं अहमद शाह अब्दाली जा जेके दौर हुआ हमलनि मां इन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो पठान सिंध ते काहे आयो आहे ऐं नौशर फिरोज़ ते हिन काह कई आहे पोइ मुरीद भॼंदा विया आहिनि उन्हनि बुज़ुर्गनि खे वञी ॿुधायो त साईं हीअं ॿुधूं था त हिन पासे खां हिन क़िस्म जो नौशर ते हमिलो थियो आहे पोइ चवनि था त बुज़ुर्ग उथिया आहिनि पाणीअ जो कोरो भरियो था करे उहो वठी ऐं शहर जे चौधारी हीअं पाणी हारींदा आया आहिनि ऐं चवंद बाबा हाणे बसि तव्हां चुप करे वेही रहो सभु ख़ैरु थी वियो पोइ चयो वञे थो त जेके हमले आवर हुया उहे जॾहिं नौशहर शहर खे वेझो पहुता त ॾिठो त हिकिड़ो वॾो शाही कोट आहे जेको लोह जो उहो आहे उहे सभु हुननि जा घोड़ा ऐं जानवर पाण तलवारुनि समेत उन कोट में अची लॻा ऐं हुननि खे शहर में अंदरि घेरण जो रस्तो न मिलियो तव्हां त उहो हमलो टरी वियो ऐं वापसि हलिया इहा हिकिड़ी इन्हनि बुज़ुर्गनि पर इहा ॻाल्हि हलंदी थी अचे पर अहिड़ो को तारीख़ी हवालो तारीख़ जो हवालो किथे इन जी सपोर्टिंग में नथो सही त पोइ पाण मोटी तरह ॻाल्हि हकीमनि जी कयो पिया साईं हा त साईं नवलकोट वारा बि हिकिड़ो बहितरीनु हकीम साईं वॾो हकीम अच्छा काज़िन में असां वटि हकीम थी गुज़रिया सही हा ऐं काज़ी असां वटि हिते भरिसां ई खाही राहू जो शहर आहे उतां जा काज़ी जुदा ऐं नौशहरे में हिकिड़ो फ़क़ीर हुयो जंहिंजे लाइ मशहूरु आहे त खदड़ो फ़क़ीर हुयो सही इन्हनि काज़ीअ न्यावरनि मां उहो बि चवनि था त मरीज़ परे खां ॾिसी ऐं ॿुधाईंदो हो त इहो जेको मरीज़ मूं ॾे अचे पियो थो इनखे फलाणी बीमारी आहे अच्छा त नौशहरे या साईं जलाल हा बिल्कुलु साईं जलालदीन शाह जे नाले चवनि था त उहो बि
तमामु वॾो हकीम गुज़रिया पाण असल में एजुकेशन में ऑफिसर आहे रिटायरमेंट खां पोइ हुननि हिकमत वारो कमु शुरू कयो सही पर नाले वारा हकीम गुज़रिया अच्छा साईं गुलर साहब जीअं तव्हां सवेल पंहिंजी हिकमत जा सिलसिला ॿुधाया त हाणे जीअं साईं शाह साहिबु त हिकिड़ो तारीख़ी पहलू ॿुधायो आहे त असांजे नौशहर फिरोज ज़िले जा ऐं नौशहर फिरोज शहर जा हेॾा वॾा वॾा हकीम बि थी गुज़रिया आहिनि जेके वॾे पाण माना वॾे पाए जा हकीम आहे बिल्कुलु त तव्हां इहो जेको हिकमत जो तव्हां वटि तव्हांजे घराणे मां जेको सिलसिलो निकिरे थो उहो बुनियादी तौर ते इहा हिकमत तव्हां वटि कहिड़े ख़ानदान खां का विरसे में मिली आहे अवाम जे वॾनि वञी सिखी आहे ऐं पाण सिखी आहे असांजो साईं हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग हुयो जंहिंजो नालो हूंदो गुलाम हुसैन वाधू असल उन खां नसुल दर नसुल वाधू हा साईं अच्छा असांजे ख़ानदान में उठनि जो ॾाढो सुठो इलाजु कयो वेंदो उठनि जो हा साईं उठनि जी पथरी उठनि जे मादे जो उठनि जे दंदनि जो गोॾनि जो बहितरीनु इलाजु कयो वेंदो साईं असल में हुया ई जानवरनि जा हकीम इहे पोइ सिंधू नदीअ जे जॾहिं खाॿे कपर ते आया आहिनि त पोइ तव्हां हा साईं साॼे ते त असां रहंदा हुआसीं पोइ पाणी जो मथे चढ़ी आयो त असां वरी पोर ते टुपी आयासीं पोइ हिते अची असां वरी इंसाननि जो इलाजु शुरू कयोसीं न इहो माना तव्हांजे वॾनि कयो या तव्हां पाण असांजे वॾनि साईं अच्छा अच्छा असांजे वॾनि लॻे थो कुते जो खेर न आहे हाणे हिकिड़ो कमु कयो हे हिकिड़ो हिकिड़ो पापो ॿिन्ही खे वञी घोटे पियारियो ॿई सही थींदा हलो बाबा हलो मां अचां थो तव्हां हलो हलो बुलण साहब रिकॉर्डिंग ही किथां जी फज़ीलत आहे त कुते जो साॻियो इलाजु ॾाॾे जो साॻियो इलाजु कुते खे बि पापो वञी खारायो ऐं ॾाॾे खे बापो वञी खारायो मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में बिल्कुलु छा सा नथी अचे ऐं हाणे इन मां तव्हां फ़र्क़ु करे सघंदव त हिननि जी हिकमत माण्हुनि जे लाइ या जानवरनि लाइ मूंखे मां बिल्कुलु पाण खां साईं जिन खां पुछो पाण ई ॿुधाए सघनि था न साईं मां बिल्कुलु सम्झ में मूंखे नथी अचे बुलण साहब पाण ई बुलण साहब हर शइ जो इलाजु पापो हर शइ जो इलाजु पापो आख़िर पापे में छा आहे साईं पापे में अहिड़ा त अज्जा आहिनि जेके मादे में वञी हर फट ते हर शइ ते जेको आहे सो ही पवे थो ही पापो अहिड़ी तरह इंसान साॻे जी बिल्कुलु इहो असांजो ख़ासि पापो आहे ख़ानदानी पापो आहे साॻे वक़्तु इंसान खे बि उहो असरु ॾेखारे थो साॻे हाणे ॾिसो ही पापो छा आहे हाणे हिन में चए थो त इहे सभई सभु हुन में जुज़ा आहिनि विटामिन्स बि हिन में आहिनि मैदनियात बि हिन में आहिनि कार्बोहाइड्रेट बि हिन में आहे विटामिन सी ई डी सभु हाणे इन क़िस्म जा माण्हू तव्हां घुरायो था पापो 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 हाणे तव्हांखे जेकॾहिं मज़ा आहे पापे ते प्रोग्राम करणो त पोइ तव्हां न घुरायो तव्हां हिकिड़ो दफ़ो खाधो आहे भला पापो असांजो न मां छो खाईंदुसि हिकिड़ो दफ़ो सही आज़माइश शर्त आहे हिकिड़ो दफ़ो तव्हां खाई ॾिसो ऐं सुम्हण खां पोइ खाईंदो त तव्हांखे हर तकलीफ़ आज़ादु थींदो इनशाअल्लाह तव्हां हिकिड़ो दफ़ो असांजो पापो आज़माए ॾिसो तव्हांखे फ़र्क़ु न लॻे त असां ज़िम्मेवार आहियूं ठीकु आहे चई थो त खणी धूड़ पाए ॾिसंदासीं इहा त असां ते अहसासु थींदा